to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. पाकिस्तान में महांगाई ऐं करंट अकाउंट खसारो वधी रहियो आहे। आलमी मालियाती इदारे तरफ़ां मईशत ऐं कर्ज़नि जे इस्तेहकाम लाइ पाकिस्तानी सरकार जा ताज़ा क़दम मुनासिब करार। पाकिस्तान खे $1 अरब जी क़िस्त जारी करण जी मंज़ूरी। IMF जो चवणु आहे त कोरोना जी पहिरीं लहर बाद मौशी सरगर्मियूं बहाल थी रहियूं आहिनि। हलंदड़ माली साल पाकिस्तान जी GDP जी शरह 4% थियण जी उमेद आहे। पाकिस्तानी सरकार सख़्त शर्तुनि ऐं मुआशी सुधारनि ते अमल में देर खे मुंहुं ॾेई रही आहे। तवानाई शोबे में सुधारनि जी ज़रूरत आहे। गर्दिशी कर्ज़नि जे प्लान सां पैदावारी लागत वसूल थींदी ऐं तवानाई शोबे में सब्सिडी खे बहितर करे सघिबो। स्टेट बैंक खे महांगाई ऐं मुआशी इस्तेहकाम आणण जो मैंडेट ॾिनो वियो आहे। IMF तरफ़ां स्टेट बैंक तरमीमी बिल जी मंज़ूरी सुठो सवण करार। वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान आला सतही वफ़द सां गॾु चीन जे दौरे ते अॼु रवानो थी रहियो आहे। वज़ीर-ए-आज़म चीनी सदर सूदो ॿियनि अहम शख़्सियतुनि सां मुलाक़ातूं कंदो। दौरे दौरान पाकिस्तान ऐं चीन विच में CPEC सूदो ॿियनि अहम शोबनि जे मुआहिदनि जा इम्कान। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो चवणु आहे त वज़ीर-ए-आज़म चीनी सीड़पकारनि सां मुलाक़ातूं कंदो। दौरे सां ॿिन्ही मुल्कनि में लाॻापा वधीक मज़बूत थींदा। आगा सुहेल पठान जी सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जे चेयरमैन तौरु मुक़ररी डी नोटिफाई करण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट आगा सुहेल पठान जी मुक़ररी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत पंहिंजे हुकुम में चयो आहे त समूरियूं क़ानूनी घुरिजूं पूरियूं करण बैदि सिंध टेक्स्ट बुक जो चेयरमैन मुक़ररु कयो वञे। अदालत बोर्ड में मुस्तक़िल चेयरमैन जी मुक़ररी ताईं आर्ज़ी चेयरमैन मुक़ररु करण खां बि रोके छॾियो। परवेज़ बलोच तरफ़ां आगा सुहेल पठान जी मुक़ररी खे सिंध हाई कोर्ट में चैलेंज कयो वियो। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी इंतज़ामिया ऐं मुलाज़िम तंज़ीम में छिकताण वधी वई। स्टाफ वेलफेयर एसोसिएशन कम छॾ हड़ताल कंदे ज़बानी ऐं लिखत में इम्तिहाननि दौरान ड्यूटी जो बाइकॉट जो ऐलान करे छॾियो। मुलाज़िम तंज़ीम जो चवणु आहे त प्रोमोशन ऐं रहियल पघारुनि लाइ एहतजाजनि बावजूदु इंतज़ामिया मसला हल नथी करे। मुलाज़िमनि खे हिसाइण वारो अमल मुज़म्मत जोॻो आहे। मुलाज़िमनि तरफ़ां मुतालबनि जी मंता ताईं हड़ताल जारी रखण जो ऐलान। शिकारपुर जे नापरकोट जे कच्चे वारे इलाइक़े में मुबैना मुक़ाबले दौरान बदनाम धाड़ेल हेर दीन तेगानी मारजण जी दावा। करमपुर पुलिस जो चवणु आहे त कच्चे में ऑपरेशन कयो वियो त धाड़ेल सां मुक़ाबलो थियो, जंहिं दौरान $1 करोड़ इनाम रखियल धाड़ेल हेर दीन तेगानी मारिजी वियो। पुलिस लाश तहवील में वठण बैदि इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। धाबे जी पंपिंग स्टेशन ते बिजली जे ब्रेकडाउन सबबि कराची खे पाणी फ़राहम कंदड़ हिक ॿी पाइपलाइन धमाके सां फाटी पई। सीमेंट सां ठहियल पाइपलाइन फाटण जे नतीजे में हज़ारें गैलन पाणी ज़ाया थियण लॻो। पाणी भरपासे जे इलाइक़नि में काहे पियो। मुख़्तलिफ़ ॻोठनि जो नेशनल हाईवे सां ज़मीनी राब्तो काटा। इख़्तियारियुनि जो चवणु आहे त सीमेंट जी पाइपलाइन जे मुरमती कम में हिकु हफ़्तो लॻी सघे थो। कराची खे हिकु ॾींहं में 80 मिलियन गैलन पाणी जी फ़राहमी बंदि रहंदी। पाइपलाइन जी मरम्मत ताईं कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी जी खोट पैदा थियण जो ख़दशो ज़ाहिर। लाड़काणो में खैरपुर पुलिस हथां 3 ॻोठाणनि जी गिरफ़्तारीअ ख़िलाफ़ एहतजाज। मछल माण्हुनि तरफ़ां टायरनि खे बाहियूं ऐं पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी। ॻोठाणनि जो चवणु आहे त खैरपुर पुलिस गुलबहार खमीसो ऐं दिलदार शेख खे बिना जवाज़ गिरफ़्तार कयो। ख़दशो आहे त जुड़तो मुक़ाबले में खेनि मारियो वेंदो। गिरफ़्तार 3 ॻोठाणनि खे जल्द आज़ादु करण जो मुतालबो।
ऐं सिंध जे सरमोड़ शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो 341 जनम ॾींहुं मल्हायो पियो वञे। भिटशाह में दरगाह शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते जनम ॾींहुं मल्हाइण जूं तयारियूं मुकमल। पांधेड़नि खे SOPs तहत दरगाह में दाख़िल थियण जी इजाज़त। भिटशाह में तक़रीब दौरान लतीफ़ सरकार जी सालगिरह जो केक काटियो वियो। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सगत माहिया हमीर शेख। हेडलाइंस हवाले थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।